अस्सलाम वालेकुम दोस्तों, हक़ मौजूद दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ रोड जेको मेराण हाईवे आहे ऐं मेराण हाईवे जेका पुल आहे सो पुल जी पिचिंग जो कमु वग़ैरह जेको आहे मुकमल थी वियो आहे। उन सां गॾोगॾु हीउ तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ पुल खे सपोर्ट तौर ते हीउ गिरलूं ॾिनियूं वियूं आहिनि त जीअं का बि गाॾी या को हादसो पेश न अची सघे। हीउ तव्हां ॾिसी सघो था त हीउ रोड जे पुल जे जेको साइड खां लॻल आहिनि तक़रीबन हीउ गिरलूं जेके आहिनि लोहे जूं लॻल आहिनि ऐं साॻे ई ॿिए पासे तव्हांखे ॾेखारियां त ॿई पासे जेके गिरलूं हयूं वियूं हुयूं ऐं अलमियो इहो आहे जो हिकिड़े साइड जूं गिरलूं जेके आहिनि उहे रातो राति नामालूम माण्हू कढी विया आहिनि। सो हीअ हिकिड़ी निहायत हीअ अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त हिन रोड खे ॾिनल सपोर्ट जूं जेके गिरलूं हुयूं लोह जूं गिरलूं हुयूं हे तव्हांखे ॾेखारींदो हलां त लोह जा ई थंभा लॻा पिया आहिनि। अहिड़े क़िस्म जा थंभा जेके पुल जे परे पासे बि लॻल हुया। सो हीअ परे पासो तव्हांखे ॾेखारियां थी ख़ाली पियो आहे। हीअ जेके आहिनि नामालूम चोर जेके आहिनि रातो राति में कढी विया आहिनि ऐं यकीनन हीअ आसानी सां त कोन निकितियूं हूंदियूं ऐं हीअ जेके गिरलूं हुयूं इन्हनि गिरलूं जेके आहिनि सो घटि में घटि जेके आहिनि 100 खां मथे गिरलूं आहिनि जेके आहिनि मेराण हाईवे ते सपोर्ट तौरु ॾिनियूं वियूं हुयूं। तव्हांखे ॾेखारींदो हलां थी साम्हूं ॾिसो था गिरलूं जेके लॻियूं पियूं आहिनि एतिरे ई फ़ासिले ते लॻल आहिनि ऐं इहे गिरलूं जेके नामालूम माण्हू जेके रातो राति में कढी विया आहिनि। सो इन्हनि खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो वक़्तु लॻो हूंदो कढण में, एतिरो त आसानी सां इहे कोन निकितियूं हूंदियूं। सो उन करे आउं हितां जी इंतिज़ामिया खां पुछाणो करणु थो चाहियां त हीअ हिकिड़ी गिरल जेका आहे सो उनखे कढण में बि घटि में घटि 5 मिंट लॻा हूंदा ऐं हीअ मज़बूती सां लॻल आहिनि। तव्हां ॾिसी सघो था त हीअ गिरलूं आख़िर कीअं निकितियूं ऐं केरु कढी वियो, हिन खे वक़्तु लॻो हूंदो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे चोर ई कढी सघनि था इहे शयूं ऐं इहे कंहिं गाॾी में खणी विया हूंदा। इन जो मतिलबु त राति जो हुन रोड ते जेका आहे सो पुलिस मौजूदु ई न हूंदी आहे जंहिंजे करे हीउ हादसो थियो आहे। हीअ जेके गिरलूं कढी विया आहिनि इहो हिकिड़ो जेको सो अलमियो आहे, चोरी थी वई आहे इन्हनि गिरलनि जी। सो इन जे इंतिज़ामिया खे हिन महिल ताईं का बि ख़बर कान्हे त कोई अहिड़े क़िस्म जी वारदात थी आहे। सो इन करे हिन वीडियो जे तवसुस सां ऐं तमामु इदारनि खे जेके रोड्स खाते जा इदारा आहिनि उन्हनि खे अपील कयां थो त महिरबानी करे हिन जी जांच कराई वञे त जीअं ही को कंहिं बि हादसे खां बची सघे।